लाड़कानो क्राइटो आर्ट्स फॉर्म ऑफ पाकिस्तान पारां नॉलेज सेंटर ऐं इंटस स्कूल जे सहकार सां सिंध जे नाले वारे शाइर स्कॉलर ऐं नसर नवीस डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल जे ॿारनि लाइ शाइरी ते ॿधल 16 किताब रसण रीझण रांदि असांजी जो महूरती नॉलेज सेंटर लाड़कानो में थियो। इन मौक़े ते सदारती तकरीर कंदे बरख अदीब शाइर ऐं लतीफ़ जे पार्को डॉक्टर बशीर अहमद शाह चयो त ॿाराणो अदब लिखण लाइ लेखक खे अंदर में हिकु ॿारु विहारणो पवे थो। डॉक्टर जे अंदर में हिकु ॿारु वेठल आहे जेको खेसि अञा ताईं लिखण ते मजबूर थो करे। ॿार असांजो मुस्तक़बिल आहिनि, उन्हनि लाइ लखी डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल पंहिंजो फ़र्ज़ु निभाए रहियो आहे। सिंध जे बाक़ी शाइरनि खे बि ॿारनि लाइ लिखणु घुरिजे। किताब डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल ॻाल्हाईंदे चयो त मूं हिन वक़्त ताईं ॿारनि लाइ 2000 नज़म लिखिया आहिनि, जिन मां 1000 नज़म किताबनि जी सूरत में शाया थियल आहे, बाक़ी 2 किताबी सूरत में आणींदसि। मुंहिंजी उन्हनि समूरनि नज़मुनि जा उनवान मुख़्तलिफ़ आहिनि। तजनीस हुर्फ़ी शाइरी खे आला दर्जे ते पहुचाए थी। मूं बि कोशिशि कई आहे त ॿारनि लाइ लिखियल नज़मुनि में तजनीस हुर्फ़ी रिधम ऐं मौसीक़ियत शामिलु करे ॿारनि लाइ शाइरी में वधीक रस ऐं चस शामिलु कयां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।